अस्सलाम वालेकुम दोस्तों। मंसूर खान जीअं उनखे ख़बर पवंदी हैदर ॿुधाईंदो त जेको आहे संग जेको आहे उन्हनि वापसि नाहे ॾिनो गुलपरी जो राज़नि वारनि खे उहे ख़ाली मोटी विया आहिनि, इहो धोखो कयो वियो आहे। पोइ मंसूर खान उतां निकिरंदो हैदर सां गॾु, गाॾी पंहिंजी ते सिधो मुराद वारनि ॾे ऐं मुराद वारनि खां पुछंदो तव्हां इहो छो कयो। उन्हनि सां मिलंदो ऐं मुराद सिधी ॻाल्हि कंदो ऐं उन खां न लिकाईंदो। मंसूर खान खे सिधी ॻाल्हि कंदो, चवंदो तूं ॻाल्हि आउट बि न कजांइ, हीअ मसइलो आहे। मंसूर खान चवंदो ठीकु आहे मुराद, तूं पंहिंजी ॻाल्हि ते सही आहे, बहरहाल जीअं कर राति ॾींहुं हिकु कर सोडल खे गोल सोडल इहो कमु कयो आहे त पोइ पर संग वापसि ॾियणो आहे, न त हिते खून खराबा थींदो। विच में ज़ामिन मां आहियां ऐं मां कूड़ो नथो थियणु चाहियां कंहिंजे अॻियां, ख़ासि करे राज़नि वारा ककर वारा इहे टके जा माण्हू मुंहिंजे अॻियो बकवास करनि, इहो मां बर्दाश्त न कंदुसि। कीअं बि कर इन शइ खे गोल सोडल खे। ऐं मुराद चवंदो साईं 2 ॾींहं जो टाइम ॾियो, मां तव्हांखे ॻोल्हे करे तव्हां वटि इहा शइ पेश कंदुसि। कीअं बि करे असांजे मथां बि दांगी मलियो आहे सौट असांजो, असांजो सौट असां घटि नाहे कई। ऐं अहिड़े हिसाब सां हुतां मुराद वापसि हलियो वेंदो आहे, मंसूर वापसि हलियो वेंदो आहे ऐं मुराद पंहिंजे भाइरनि खे चई करे इन शइ खे ॻोल्हा कंदो आहे ऐं जिना किना उन खे राब्ता कंदो आहे त हिन जा दोस्त संगत किथे आहे, सोडल कहिड़ी जाइ ते निकिरी वियो हूंदो, कहिड़ी जाइ ते रहियल हूंदो। लाइक सब्सक्राइब शेयर ज़रूरु कंदा।